असां गानो ॿुधो आशिक रोहन वीचारा ही किथां जो कानून आहे ऐं ॿुधायो न इहो किथां जो कानून आहे कोई तव्हां सां सीरियस हुजे सिंसियर हुजे ऐं तव्हां हुनखे रोआरियो इहा त ग़लति ॻाल्हि आहे न। बिल्कुलु तव्हां सही था चओ पर इहे जेके कानून अॼुकल्ह जेके इहे महबूबनि कढिया आहिनि आशिक़नि जो कोई ॾोह न आहे सभु इहे कानून जेके महबूबनि जा आहिनि। हाणे अहिड़ी ॻाल्हि बि न हूंदी इहो ॾिसो महबूबनि खां ऐं तव्हां जहिड़े प्यारनि माण्हू खां पुछिजे त इहे किथां जो कानून आहे। इन ॻाल्हि जो जवाबु मां सिर्फ़ु चंद लफ़्ज़नि में ईअं ॾींदमि त कॾहिं कॾहिं कुझु माण्हू जेके आहिनि पंहिंजी ग़लती न मञींदा आहिनि ऐं सॼो ॾोह महबूबनि खे ॾींदा आहिनि। इहा ग़लति ॻाल्हि आहे ईअं न हुजणु सही ॻाल्हि आहे तव्हांजी कुझु ॾोह महबूबनि जो बि आहे कुझु ॾोह आशिक़नि जो बि आहे। बहरहाल असां तव्हांजी ॻाल्हि मञूं था तव्हां चओ था कहिड़ी ख़बर किथे महबूब सही हुजे किथे आशिक़ सही हुजे। इहो ॿुधायो हाणे कहिड़ो गीत ॿुधाईंदव? हा जी गीत आहे भाऊ बाबू गुल जतोई साहब लफ़्ज़ आहिनि कलाम जा हथनि सां पंहिंजी दिलि छो टांडनि ते रखां। जी व्यूअर्स हथनि सां पंहिंजी दिलि छो टांडनि ते रखां ऐं यकीनन हीअ गीत बि ॿियनि सभिनि गीतनि वांगुरु अव्हांखे पसंदि ईंदो त पोइ अचो त ॿुधूं। ॾई दिलि तोखे हथनि सां मता पोइ पछताया अहिड़ी ग़लती को न मां वरी करण थो चाहियां। एॾो चरियो न आहियां सोलंगी आबास चे हथनि सां पंहिंजी दिलि कीअं टांडनि ते रखां हथनि सां पंहिंजी